हुकूमत पारां ऐलानी लॉकडाउन वारी सूरताल में अॼु गुलामुल्लाह 11 ॾींहं बि मुकमल तौर ते बंदि रहियो। शहर में समूरियूं कारोबारी सरगर्मियूं मुअतल हुजण जे करे ग़रीब शहरी पोरियत शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ग़रीब पोरियतनि वटि अटे लप न हुजण जे करे ग़रीब पोरियत मजबूरन पंहिंजा पेट बुखायल बचा विकिणण ते मजबूर थी पिया आहिनि। केतिरनि ई पोरियतनि जो चवणु आहे त हुकूमती धुर सार न लही ग़रीब माण्हुनि मथां अज़ियत जो पहाड़ किराए विधो आहे। बाक़ी अदा असां जेकी हालत न उहा अला करे त कंहिंसां हुनजे बचा विकिणंदासीं। चलो ठीकु आहे, बीमारीअ में त बीमारी खणी असांखे बचाईंदा त बुखनि में त मरी वेंदासीं, फ़ाइदो छा थींदो। शेम करियूं था वज़ीर आला मुराद अली शाह ते, शेम करियूं था सिंध गवर्नमेंट ते, ऐं जेकियूं दावाऊं कनि पिया बिलाल भुट्टो ते बि असीं शेम था कयूं। ऐं इहा नाक़स गवर्नमेंट आहे, असीं चऊं था इस्तीफ़ाऊं ॾेई महिरबानी करे घर भेड़ा अची वञनि। अञा जेको रोज़गार जी ख़बर ख़बर मज़ूरी कंदासीं तॾहिं बचनि खे अटो अचे ईंदासीं। असां इहे सार जी कोन लधी आहे, 2 ॾींहं थी विया आहिनि, असीं त बुखुनि में पिया 2 ॾींहं जी रड़ो रड़ पई पए।